कंदकोट में कुछ ॾींहं अॻु पुलिस हथां गिरफ़्तार थियल ॻोठाणो पप्पू बलकाणी पुलिस जे मुबैना तशदुद सबबि गुज़िरियल ॾींहुं राति देर सां ज़ख़्मनि जे सूर नसण ते फ़ौत थी वियो। लाश वारसन शिकारपुर ऐं कंदकोट इंडस हाईवे ते रखी रोड बंदि करे धरणो आयो ऐं पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। धरणे सबबि सिंध पंजाब सरहद बलोचिस्तान ऐं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। मुसाफ़िर सख़्त परेशान रहिया। धरणे जे मौक़े ते वारसन IG सिंध DIG लाड़काणो SSP कश्मीर खां मुतालबो कयो त वाक़े जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। होॾां PPMNA कश्मीर शिकारपुर मीर शब्बीर अली ख़ान विजाणी जी हिदायतुनि ते फ़ौज अली डाणी ऐं DSP सैयद असगर अली शाह धरणे वारे हंधि पहुची रोड खोल रहियो। मीर शब्बीर अली विजाणी जी यकीन दहानी कराई त नौजवान जे वारसनि सां इंसाफ़ थींदो। मीर शब्बीर अली ख़ान विजाणी जी हिदायतुनि ते 11 कलाकनि खां लॻल धरणो बालकाणी बिरादरी ख़त्म करे छॾियो। नौजवान पप्पू बालकाणी जो लाश पोस्टमार्टम बाद वारसन हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो, जॾहिं त इलाइक़े में सोग छायल आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़।